मोर्चा जे स्कूल में साइंसी किताबी मेलो लगाया वियो जंहिंमें शागिर्दनि तरफ़ां मुख़्तलिफ़ साइंसी मॉडल्स पेश कया विया। तफ़सील ॿुधाए रहियो आहे अब्दुल जब्बार चांद। इन वक्त मौजूद आहियूं हिंगोर जा शहर में जो मेहरान मॉडल एलिमेंट्री स्कूल में जो साइंसी मेलो ऐं किताबी मेलो लगायो वियो आहे जंहिंमें शहरी सियासी समाजी उस्तादनि ऐं शागिर्दनि ऐं शागिर्दनि जेके हिते साइंसी मेले में मौजूद आहिनि अचो त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त उहे टाइमियूं सां पंहिंजा वीचार कीअं था वंडनि। तमामु बहितरीनु मेलो आहे कि मॉडल्स ठाहींदा आहिनि ऐं उनखे एक्सप्लेन कंदा आहिनि, वरी उनखां क्वेश्चनिंग थींदी आहे त तमामु बहितरीनु आहे। ॿारनि खे तमामु घणी नोआ मिले थी छो जो ॿारनि खे असां अक्सर टेक्स्ट जे हवाले सां मुख़्तलिफ़ सीरीज़ूं आहिनि, सिंध टेक्स्ट आहे या ऑक्सफर्ड आहे, उन्हनि जी सीरीज़ पढ़ाईंदा उन्हनि ते इहे पिक्चर जेके हूंदियूं आहिनि इहे लॻल हूंदियूं आहिनि, पर उन्हनि जे ॿारनि जो कॉन्सेप्ट क्लियर करण जे लाइ ही असां जेके मॉडल्स तयारु कया विया आहिनि। छो जो उन्हनि बुक्स में जेके आहिनि उहे तस्वीरूं लॻल आहिनि, पोइ उहो असां रियली मॉडल करे उन्हनि खे पेश कयूं था त जीअं ॿारनि जो कॉन्सेप्ट क्लियर थी सघे। दरअसल ॿार जेके आहिनि उहे नंढड़ा ज़हन आहिनि, उन्हनि खे तव्हां जहिड़े नमूने सां सेट कंदो अहिड़े नमूने सां सेट थी वेंदा आहिनि। पोइ इन जे करे असां थियोटिकली बि इन्हनि खे पढ़ायो आहे ऐं प्रैक्टिकली बि करायो आहे ऐं उमेद आहे त असांजा ॿार अॻिते हली फ्यूचर में हिकिड़ी सुठी पाकिस्तानी हुअण जे नाते पाकिस्तान जी कंट्री जी ख़िदमत कंदा। असां साइंस एग्ज़िबिशन इन लाइ था कयूं त असांखे जेका सही ॼाण हुजे उहा मिले, असांखे फ़ाइदो मिले थो, इन मां ॼाण मिले थी। साइंटिस्ट जेके बि कुझु ठाहिया असां वरी उन्हनि खे माना रिविजन कयासीं ऐं जेके माना स्कूल में असांखे नथा उहे माना तजुर्बा कराए असां पंहिंजो पाण महिनत करे असां करियूं था। घड़ियाल अची वियो, घड़ियाल खे असां रेडिकल साइन में लिखियो आहे। मिसाल जी 144 जो रेडिकल जेका 12 कढंदा त माना 144 12 जे बराबरि थी वियो, उहो 12 टाइम लिखिजी वेंदो। ऐं असां ॿिए बि मुख़्तलिफ़ प्रोजेक्ट ठाहिया जंहिंमें सोलर सिस्टम अची वियो, अर्थ अची वई, स्क्वायर मशीन अची वई ऐं ॿिए बि मुख़्तलिफ़ प्रोजेक्ट अची विया जंहिं ते असीं ॾाढा एक्सपेरिमेंट कया था ऐं असांखे ॾाढो मज़ो आयो। अॼु हिंगोर जा शहर मेहरान मॉडल एलिमेंट्री स्कूल में हिकिड़ो साइंस जो डे मल्हायो वियो आहे जंहिंमें ॿारनि पंहिंजी महिनत सां प्रोजेक्ट वर्क मॉडल ठाहे हिकिड़ो सबूत ॾिनो आहे पढ़ाई जो ऐं इंशाल्लाह अॻिते बि ही मुस्तक़बिल जा रोशन ॾिया थींदा। हिननि जो चवणु हुयो त अहिड़ा साइंसी मेला लॻणु घुरिजनि जंहिंमें थ्योरी त उस्ताद पढ़ाइनि था पर उहे प्रैक्टिकल नथा कराइनि, जंहिंजे करे ॿारनि खे अवेयरनेस पैदा करण जे लाइ साइंसी मेला लॻाइण तमामु ज़रूरी आहिनि। ॿारनि खे वधीक नॉलेज मिले थी। कैमरामैन अब्दुल सत्तार चांग सां गॾु अब्दुल जब्बार चांग, टाइम न्यूज़।